हाँ आइन छॾियो असां मोहतरम जनाब फिदा हुसैन नेहरू साहब के साहबजादे नौजवाननि के दिलनि ते राज कंदड़ जनाब पारस नेहरू के वजीर आला जो मोहन सलाहकार मुकरर थियण ते दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियूं था ऐं संदसि तंदो आदम अचण ते दिल जे गहराइनि सां वेलकम चऊं था नौजवान